क्रिकेट जी शौक़ीननि जो इंतज़ार ख़त्म। अॼु खां थींदी चौकनि ऐं छकनि जी बरसात। HBL PSL जी 8हीं एडिशन जी शुरूआत अॼु थींदी। इफ़्तिताही मैच दफ़ाई चैंपियन लाहौर कलंदर्स ऐं मेज़बान मुल्तान सुल्तान्स विच में राति 8 वॻे खेॾी वेंदी। लाहौर कलंदर्स जे कप्तान शाहीन आफरीदी चयो आहे त पाकिस्तान सुपर लीग में दिफ़ाई चैंपियन बणजण ते तमामु घणो पुरजोश आहे। शाहीन चयो त हू इवेंट में सुठी शुरूआत कंदो। रिज़वान सुठे फॉर्म में आहे ऐं कोशिश कंदसि त मुल्तान सुल्तान्स जे टॉप ऑर्डर खे जल्द आउट कयां। ॿिए तरफ़ मुल्तान सुल्तान्स जे कप्तान मोहम्मद रिज़वान जो चवणु आहे त शाहीन आफरीदी ऐं हारिस टॉप क्लास बॉलर आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ हिकमत अमली ठाहे जुरत सां खेॾणो पवंदो। रिज़वान चयो त उमेद आहे त सुठा माण्हू मैच ॾिसण लाइ ईंदा ऐं सपोर्ट हासिल कंदा। वाज़े रहे त मैच खां अॻु मुल्तान स्टेडियम में रंगारंग इफ़्तिताही तक़रीब पिणु मुनक़िद कई वेंदी, जंहिं में मुख़्तलिफ़ फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा।